नाज़रीन अस्सलाम वालेकुम या आली मदद। अॼु तारीख़ आहे नाज़रीन अॼु तारीख़ आहे 21/5/2021। अॼु जुमो आहे। हीअ दरगाह आहे, दरगाह आस्थान मुबारक आहे जीलानी सरदार बादशाह शहनशाह। ही ज़िलो आहे खैरपुर लग पिरालो। ही आस्थानो आहे उन साईं जो। असां सां गॾु असांजो पहिरीं पहिरियों उस्ताद सुघड़ मोहम्मद अली मीरबर जेको उलरा शरीफ़ जो वेठल आहे, उहो हिते वेझो आहे। ही आहे साईं मोहम्मद अमीन फुल पोटो सुघड़ा, इहो बि सनागर आहे पंजतन पाक जो। ऐं साईं कौड़ल जलबाणी साहब जेको सुघड़ा सनागर आहे, महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो साईं जन जी आल पाक जो, उहो बि असां सां गॾु मौजूदु आहे। सुबुह जो पहरा फ़कीर साईं जन जो नालो ॿुधायो। मज़ार फ़कीर साईं जन फुल पोटो बादशाह हितां हिन दरगाह जा मुतवली आहिनि, संभालींदड़ आहिनि। तो साईं जन तव्हां अचो ऐं असां सां पोइ ॻाल्हि ॿोल कंदा हलो। साईं असांखे तव्हां सिर्फ़ु इहो ॿुधायो त ही दरगाह वारे सरदार जो ही त आस्थानो आहे, पर साईं दरगाह वारे सरदार जो नालो मुबारक छा आहे? साईं हाजी जमाल शाह। साईं हाजी जमाल शाह। साईं हाजी जमाल शाह जीलानी आहिनि बुखारी आहिनि? जीलानी आहिनि। नाज़रीन असां साईं जन जी दरगाह शरीफ़ ॾे हली रहिया आहियूं ऐं साम्हूं दरवाज़ो आहे। ऐं इहा का स्टोरी का ॼाण तव्हांखे हूंदी त साईं किथां जा हुआ, किथां आया ऐं हिननि जा मुरीद केरु आहिनि? असां ॿुधंदा आहियूं त वॾनि खां कसूर जा आया आहिनि साईं। कसूर जा ज़िले कसूर पंजाब जा आहिनि। ही कुबो आहे। ही उन पुराणे ज़माने जी तक़रीबन मस्जिद साईं जन जी ठहिरायल आहे। मस्जिद साईं फ़कीर ठाराई आहे, जमाल फ़कीर जेको वॾो फ़कीर पहिरियों थियो, रोज़ो ठाराई पहिरियों साईं जी ख़िदमत में। हा, इन खां पोइ मस्जिद ठाराई। अच्छा, जमाल फ़कीर ठाराई, उनजी तुरबत हिते आहे। हीअ तुरबत आहे जमाल फ़कीर साईं जी। हीअ तुरबत आहे उन साईं जी ख़लीफ़ो आहे, उन गॾु आयो आहे साईं ॿुधल साईं सां गॾु ख़लीफ़ो आयल हो जेको, इहो उन फ़कीर शहनशाह जी इहा आहे मज़ार। हाणे आयासीं असां साईं जमाल शाह बाबा जे दरवाज़े पाक ते। ऐं अस्सलाम वालेकुम या आली मदद। त असां हिन दरवाज़े ते पहुता हूं सरदार पाक जे कुबे मुबारक में। सुभान अल्लाह, ख़ुशबू आहे त हिते ही साईं बादशाह आहे। ऐं भर वारनि साईं जो हीअ साईं जा नींगर आहिनि। साईं जन जो नालो अच्छा, उन ज़माने में तख़्त ते लिखियल न आहिनि, कंहिं बि इहो कमु न कयो आहे। ही अलाह वारनि जो मज़ारूं आहिनि जिते तमामु आशिक़ रसूल जेके आहिनि उहे रोज़ क़ुर पाक जा दौर ऐं अलाह वारनि जा आस्थाना ही सदाईं आबाद हुजनि। पीर हाजी जमाल शाह ही तुरबत आहे। नाज़रीन हीअ तुरबत खैरपुर ज़िले जे पिराले जे लॻ आहे। हिन जे लाइ साईं जे लाइ चवनि था त मखदूम मोहम्मद इस्माइल पिराले वारे साईं जो, ही साईं मखदूम मोहम्मद इस्माइल पिराले वारे साईं मखदूम मोहम्मद इस्माइल पिराले वारे साईं जन जा मुर्शिद आहिनि। फ़कीर साईं जो चवणु आहे त ही जेके साईं जन आहिनि इहे मखदूम मोहम्मद इस्माइल पिराले वारे साईं जा मुर्शिद आहिनि। ऐं पिराले वारा साईं जन खे पीर साहब पागारा बि अदब जे निगाह सां ॾिसंदा आहिनि उन दरगाह जो। नाज़रीन चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो। अलाह वारनि जा आस्थाना तव्हां ॾिसो था, हीउ कुबो आहे ऐं हिन खे
सुभाणे अल्लाह घणे वक़्त जो ठहियलु आहे। हीअ कुबे जो ॾेख आहे मथियों पासो, उहो असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। ऐं मुंहिंजा दुआउनि में यादि, वॾी महिरबानी, या अली मदद खुदा हाफ़िज़।